जे वजूद जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ तव्हांखे ख़बर आहे त मलीर जी इन वक़्तु जेकी सूरत हाल आहे, मलीर जेको असांजी हिकिड़ी ज़रई तहज़ीबी माहौलियाती शनाख़्त आहे, उहा शनाख़्त इन वक़्तु ख़तरे में आहे ऐं ख़तरे सां दोचार आहे। असांजे मथां बैरिया टाउन मुसलत कयो वियो, असांजे मथां सैटेलाइट टाउन को मुसलत कयो पियो वञे, लियारी मलीर एक्सप्रेस वे जो मसइलो आहे। यानी आबादी जी यलगार जेके असां ॾिसूं था, असांजो वजूद ख़तरे में आहे, असांजे नस्लनि जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। तव्हां तसवुरु करे ॾिसो त लाहौर में पूरे पाकिस्तान खे आबाद असां नथा करे सघूं। पेशावर में ई ॻाल्हि मुमकिन न आहे, कोयटा में मुमकिन न आहे। ॾोह फ़क़ति मलीर कयो आहे त सॼे पाकिस्तान जी हिते यलगार हुजे, हिते अफ़गानियुनि जी यलगार हुजे। इन जा भयानक नताइज असां पंहिंजे अखियुनि जे साम्हूं ॾिसी रहिया आहियूं। हिते चोरी जा वाक़ियात, हिते रेज़नी ऐं डकैती जा वाक़ियात ऐं मनशियात फरोशी आम आहे। ज़मीननि जे मथां कब्ज़ो थी रहियो आहे। दुनिया में असां ॾिसूं त जेकी ज़मीनूं नाक़ाबिले काश्त आहिनि, जदीद ज़राए खे इस्तेमालु करे उन्हनि में काश्तकारी कई पई वञे, उन्हनि खे क़ाबिले काश्त बनायो पियो वञे। पर ई ज़रखेज़ ज़मीन त हॉलैंड खां हिकिड़ो वफ़्द अयूब ख़ान जे ज़माने में आयो हो। इन ज़मीन जे सर्वे जे नतीजे में उन्हनि ॻाल्हि कई हुई, नतीजो जेको उन साम्हूं आंदो त ई जेको मलीर वारी ज़मीन आहे, ई हिकिड़े बेमिसाल ज़मीन आहे ज़रखेज़ी जे लिहाज़ खां। इन ज़रखेज़ ज़मीन खे पंहिंजे हथनि सां पिया तबाह कनि। ऐं असां ॾिसूं था सऊदी अरब में सहरा रेगिस्तान जेके नाक़ाबिले काश्त ज़मीनूं उन्हनि उते काश्तकारी थी रही आहे, उते ज़राअत थी रही आहे साइंसी ज़राए खे इस्तेमालु करे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त असांजा एतिरा वॾे पैमाने ते क़ाइदीन मौजूदु आहिनि, पर क़यादत मौजूदु न आहे। ई क़यादत चा कम जी, लीडर चा कम जा जेको असांखे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम थियनि। असां इन लाइ निकिता आहियूं त मलीर जे माण्हुनि जे अंदरि सुजागी पैदा करियूं, बेदारी पैदा करियूं। असां सभु हिकु थी करे, मुनज़्ज़म थी करे पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद करियूं। अॼु जे रैली जो मक़सदु इहो आहे। ऐं आउं सम्झां थो उन्हनि वटि विजन न आहे ऐं उनजी तरजीहात इन लाइ मुख़्तलिफ़ आहिनि त हू पंहिंजे जेके आका आहिनि उन्हनि जे हुकुमनि जा पाबंद आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी लीडरशिप हिते असां सभु मुतहद थी करे, बिला तफ़रीक़ रंगो नसल मुतहद थी करे ख़ालिसतन पंहिंजे शर्तनि ते पंहिंजी सियासी हिकमत अमली बनायूं। को बि पार्टी अचे, पीपल्स पार्टी अचे, का बि पार्टी अचे, असां पंहिंजी शर्तनि खे पेश करियूं। बाबा असांजी शर्तूं इहो आहे, इहे असांजी शर्तूं आहिनि, जेकॾहिं तव्हांखे क़बूल आहिनि त असां तव्हांजी हिमायत कंदासीं। असांखे हाणे इन हिकमत अमली खे इख़्तियार करण जी ज़रूरत आहे। बाक़ी पीपल्स पार्टी वारा इन्हनि मलीर जो सौदो कयो आहे ऐं इन्हनि मलीर जो व्यापार कयो आहे, फितरत सां इन्हनि खिलवाड़ कयो आहे। छाकाणि त इन्हनि जो जेको सरपरस्त आहे ज़रदारी, दुनिया खे ख़बर आहे त हू मलक रियाज़ हुनजो माण्हू आहे। तंहिं करे असां इन्हनि मां का बि उमेद न रखूं त बहितर आहे। ही मलीर जा दुश्मन आहिनि। असांखे पंहिंजी बका जे लाइ अलॻि हिकिड़ी सियासी हिकमत अमली पूरे मलीर वासियुनि खे तश्कील ॾियणु घुरिजे।